अबन जो तड़खा मोहम्मद सालम जूणेजे जो इंतखाब आए तो सखी तो के सारे रुना शाम हुआसी, सखी तो के सारे रुना शाम हुआसी, अधूरा वरी तो बिना शाम हुआसी। लुड़कन जी शबनम में मदहोश थी, को राबेल बणजी बिना शाम हुआसी। उम्मीदुन जी तहरीर उडरी वही जण, उम्मीदुन जी तहरीर उडरी वही जण, रहा बाकी कोरा पना शाम हुआसी। लंघी वियूं के शामू तोखां दूर थींदे, लंघी वियूं शामू के तोखां दूर थींदे, दूर तोखां थींदे लॻो थे ईअं ॼण छिना शाम हुआसी। सामने नहीं तई अजो के प्रोग्राम सांगीण सार जा समूरा सुरा रंग फिजाउन में विखरी चुका। प्रोग्राम जे पेशकार कलीमुल्ला शेख, स्टूडियो इंजीनियर शिनकर, जो मेज़बान नाज़ जमील अहमद कोसो। वरी मिलण ताईं मां का मोकलाए तो दिलियूं गॾ त जुदाई आहे ई कोन, तो मोकलायूं था सदाईं गॾ। प्रोग्राम पेश कयो वियो सांगीड़न सार। जी पेशकश हुई कलीमुल्ला शेख जी, मेज़बान हो नाज़ जमील अहमद खोसो। असीं रेडियो पाकिस्तान मिठी तव्हां सां मुखातिब आहियूं। वक़्त जो एहसास रात जे 8 थियण वारा आहिनि। ठीक 8 वॻे रेडियो पाकिस्तान तां ख़बरनामा ॿुधी सघो।